शेख सादी रहमतुल्लाह अलैह तो फरमाए हिकड़े मुल्क जो बादशाह बीमारो थी पियो, ॾाढो बेचारो बीमारो थी पियो, इलाज कराए कराए थकजी पियो। उनखे पतो पियो त फलाणे जाइ ते हिकिड़ो पुराणो हकीम आहे, नफ्ज़ शुनास हकीम आहे, उनखे त पंहिंजी तबियत ॾेखार। जंहिं टाइम ते उन हकीम खे बादशाह सलामत घुरायो, बादशाह जी नब्ज़ ॾिसी करे हकीम चुप थी करे वेही रहियो। पुछा तो करे हकीम साहब ॿुधा त सही दवा थींदी या कोन थींदी? हकीम साहब चुप लॻो पियो आहे। ओ हकीम साहब ॿुधा त सही, खफ़ो करे मां तोखे घुरायो आहे, दवा जे लाइ तूं छा थो चवे? हकीम थो चवे दवा त थींदी पर बादशाह सलामत तूं दवा कोन कराईंदे। दवा आहे पर तू कराईंदे। बादशाह तो चवेसि तू पैसनि जी ॻाल्हि तो करे, जे तो पैसनि जी बि ॻाल्हि न आहे, भला कंहिं बूटीअ जी ॻाल्हि तो करे, उहा बूटी त तू लही वेंदे। उन टाइम ते हकीम बि चवे तो ॿी दुनिया जी बूटी कोन्हे, भला ॿुधाए त सही उहा दवा काथों मिलंदी? हकीम तो चवेसि साईं जेकॾहिं चओ था तव्हांजो हुकुम आहे, मां तव्हांखे उहा दवा ॿुधाइण थो चाहियां। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो, उन टाइम ते हकीम हिकिड़ो जुमिलो ॿुधायो। हकीम दवा थो ॿुधाएसि, हकीम दवा तो ॿुधाए। हकीम साहब तो चवेसि ओ बादशाह सलामत जेका तोखे बीमारी आहे उन बीमारीअ जी दवा जो तो मुंहिंजो तजुर्बो हे आहे। 9 सालनि जो हिकिड़ो गुलाब जो गुल छोकिरो हूंदो, 9 सालनि जो बचिड़ो कोहिणो पवंदो, उन में हे निशानियूं हुजनि, छोकिरे जी उमिरि हीअ हुजे, छोकिरे जो कद हे हुजे, छोकिरे जूं निशानियूं बि ॿुधाए थो पियो। चए तो 9 सालनि जे छोकिरे खे कोहिणो पवंदो, सीनो जो चीरो पवंदो, सीने जे चीरण खां बाद में हुनजी दिलि बि करणी पवंदी, हुनजो जिगर जहिड़ो बि करणो पवंदो, उहे सुकाए करे उहे कक ठाहिबो, तुंहिंजो इलाज थींदो। बादशाह रहमदिल इंसान चए तो ओ हकीम साहब मरण जे लाइ तयार आहियां, पर कौम जो गुलाब जो गुल बचो मां कुहाइण जे लाइ तयार न आहियां। इहो यार रहमदिल जे मां मरी त सघां थो, मरण जे लाइ तयार आहे, पर 9 सालनि जो गुलाब जो गुल मां मुरझाइण नथो चाहियां। कंहिं अम्मा जी झोलीअ खे मां ख़ाली करणु नथो चाहियां, कंहिं भेण खे मां रुआर नथो चाहियां, कंहिं अबे जे उमेदुनि जे मथां मां पाणी फेरणु नथो चाहियां। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बादशाह जा जेके हेठा वेठा आहिनि, जेके अॻिले दौर में सेक्रेटरी चइबो हो पर हाणे उन्हनि खे वाठा चइबो आहे, अॻिले दौर में सेक्रेटरी, उहे उन्हनि सोची ॻाल्हि तवज्जो कर, मां रोड ते हलंदुमि हेठि नथो लहणो चाहियां, वाठनि जो लफ़्ज़ त मां तोखे ॿुधायो। अल्लाह सही सलाह जे हालत रहम फरमाए, दुख खां जुमला चवणा था पवनि। हेठियां जेके वेठा हा मुशीर ख़ासि वज़ीर जेके वेठा हा, उन्हनि सोचो जेकॾहिं बादशाह मरी वियो, बादशाही बि ईंदी त असांजूं मिनिस्ट्रियूं ख़तम थी वेंदियूं। अब बादशाह मटबो त सॼी काबीना, बादशाह वयो त काबीना। हुननि पंहिंजे लिहाज़ सां सोचो छो न असां पैसे वारी रांदि फेरायूं। अल्लाहु अकबर। हा ॿुधंदो हल जाए, सोचजांइ बि त वाक़े जो नतीजो वञी काथे थो बीहे, वाक़ियो काथों शुरू कयो आहे त रब करीम कॾहिं बि दुआ रद्द न कंदो आहे। गाल इतों खई आहे त अल्लाह दुआ रद्द न कंदो आहे। अल्लाह कॾहिं बि बाने के खाली न मोटाईंदो आहे। जंहिं टाइम ते हुननि जो इहा ॻाल्हि सोची आहे, ॻाल्हि जो सोचण खां बाद में हुननि सरकारी मौलवी ॻोल्हिया। सरकारी मौलवियुनि खे चवनि था जेके तव्हां पैसा चओ असां पैसा ॾियण जे लाइ तयारु, असांखे हिकिड़ी फतवा ॾियो। कहिड़ी तव्हांखे फतवा मिले? चए फतवा ॾियो त बादशाह जे सिर जे करे, बादशाह जे सेहत जे करे कौम जो बच्चो कुहाइण जायज़ आहे। बादशाह सलामत था चा फतवा ॾियो। सरकारी मुला देरी न कई, ॿ मिलिया, हेॾी फतवा मिली वई। अल्लाहु अकबर। हाणे वरी हुननि अटकल कई, सरकारी मुल्हनि जी बि फतवा मिली वई। फतवा मिलण खां बाद में थोरो
कर उन टाइम ते जज दे वियो जज के चवण लगा असा के तू सुप्रीम कोर्ट जो लेटर तडे साजो मां तवा के लेटर जाओ जे मौलविन जी फतवा भी असा खणी आया उन फतवा में लिखियो पियो बादशाह जे करे कोम जो बच्चो कुहाणो जायज जे टाइम ते सिंधी में चबो आ पैसन जी टोकरी जो वनी आडो रखियो उनके लेटर भी मिली वियो हाने उनके ताकत भी थी वई मौलवी सरकारन जी फतवा भी मिली वई जज जी फतवा भी मिली वई अल्लाह अकबर हाने अन्या बशयूं थी बचन उन निशानन वारो छोकर जो गोलन था वो छोकरी जाए ते मिलियो जे जो अपो कुराड़ो आ जे जी अम्मा कुराड़ी आ उनके पुत्र भी हिकरोया के 5-6 पुत्र हुंदा बच्चा तो सब प्यारा पर जेकॾहिं पोड़प में बचड़ो थे हुजे भी एक आसरो भी कोई न हुजे तो तू छा थो समझे औलाद त औलाद थींदी आहे भले 5 पुट हुजनि 10 पुट हुजनि अल्लाह अकबर अबे अम्मा जो उनवान जो खणद में अबे अम्मा जे उनवान वारी ॻाल्हि दुगी थींदी वेंदी अबे जे रहम जा खोड़ वाकिया अम्मा जे बाज जा खोड़ वाकिया अबे अम्मा जे शफ़क़त वारा खोड़ वाकिया पर तवज्जो त कर लालच केड़ी खराब हिर्स केडो खराब हवस केड़ी खराब उन जे पोरे या पेडे आया जेके उम्मीद भी कोन हुई इन बच्चे खां बाद में मुखे को बचड़ो भी थींदो अबे पोरे दे आयो सरकारी मुल्लन जी फतवा भी खणी आयो लेटर भी खणी आयो अब्बा जेके तू पैसा चवंदे ज़बान सां पैसा चवण तो जो कमायो बच्चो ॾियण ज़बान सां पैसा तू चवंदे पैसा असां दींदा सही बच्चो असां दे हवाले कंदे अबो पोड़ो थो पुछा करे मुझे बच्चे के काडे कंदो चवण से ता तुझो बच्चो बादशाह जे दवा में कमी दो पेरो त पोड़े जिद कई पर जे टाइम ते औलाद जे टाइम ते दुनिया जी लालच मिली पोड़ो भी पंजो बच्चो कुहाण जे ला तैयार थियो अवा सब को मानू कंदो आ त पोया मुंजा सुख मिरा अवे जो पी मां वेचारो पोड़ा थी वेंदा न पोइ भी बचा सकम मां तो भले चंदो मां तो वञा पर मुंहिंजा बच्चा सुकून हुजन अल्लाह पर हे पोड़ो आ जेको पैसन जे करे पंहिंजे बच्चे के कुहाण जे लाइ तैयार बीठो पर चवे तो मुंहिंजे घरवारीअ खां भी पुछा कयो जे टाइम ते हिनजे घरवारीअ ॾे वियो घरवारीअ के भी सॼो मंज़र ॿुधायो अम्मा त वरी अञा मां थींदी अम्मा थी चवे मुंहिंजे जिस्म के टुकड़ा टुकड़ा कयो मुझे जिस्म में दवा कयो पर मां बच्चो कुहाण न ॾींदी मां पर दुनिया जी लालच तमाम खतरनाक दुनिया जी लालच जे करे मानो रब को परे थी वेंदो आहे कुरान पाक को परे थी वेंदो आहे मिठे मोहम्मद करीम जे दीन को परे थी वेंदो आहे अल्लाह अकबर अम्मा भी पैसन जे करे बच्चो कुहाण जे लाइ तैयार हाणे उन मासूम ॿार जा दरवाजा सब बंद थिया अबो भी कुहाण जे लाइ तैयार अम्मा भी कुहाण जे लाइ तैयार बादशाह भी कुहाण जे लाइ तैयार सरकारी मुल्ला भी कुहाण जे लाइ तैयार हाँ अञा हिकिड़ो दरवाजो खुलियो पियो आहे जंहिं दरवाजे जो नालो रब्बुल आलमीन दुनिया जा सब दर आवा दुनिया जा सब दरवाजा बंद थी विया गुलिस्तान जे अंदर गुलिस्तान किताब जे अंदर शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखे तो पियो जंहिं टाइम ते सभई लेन में वेठान हेठि छोकिरे खे 9-10 सालन जो हसीन जमील गुलाब जो गुल मासूम छोकिरे खे जंहिं टाइम ते हेठि बिहारियो वियो हेॾो जलावत जे हथ में तलवार ॾिनी वई उन टाइम ते मासूम बादशाह दे निहारियो तॾहिं बि सुडका निकिरी विया मासूम सरकारी मौलवी दे निहारियो तॾहिं बि रोई वेठो आहे उन टाइम ते जज दे निहारियो तॾहिं बि मासूम रोई वेठो पर जंहिं टाइम ते अबे दे निहारे अञा सुडका वधी विया अम्मा दे जो निहारे अम्मा मासूम उन टाइम ते मासूम जा सुडका वधी विया हाँ सब हेठा दर निहारे करे बच्चे खोरवण बंद न थियो उन टाइम ते बच्चे आसमान दे निहारियो काॾे
दुनिया जा सब दर हाँ दुनिया जा सब दरवाजा बंद थिया उन टाइम ते बादशाह तो पुछा करे सो मासूम बचड़ा बुधा त सही मुंडे भी तो निहारो तने भी सुनका भरे रोई पे उन टाइम ते तू मौलवी दे भी निहारो तने भी सुनका भरे रोई पे अब्बे दे निहारे तने भी सुनका भरे रोई पे अम्मा दे निहारे तने भी सुनका भरे रोई पे ओ मासूम मते निहारे ओ त तू खिड़ी बैठो हेरे समूरन दे निहारे सुडका तो भरे रोए थो मथे जो निहारे त खिली वेठे छा सबबा मासूम तो चवे तवज्जा कर मासूम तो चवे बादशाह सलामत सोन मा तो के पंदे दिल जी गाल कई वना जे दिल जी गाल तकर जे तो बादशाह सलामत जे कदे रयत जे मथा जुल्म थींदो बादशाह के रहम इंदो बादशाह इंसाफ कंदो बादशाह मदद कंदो हिते डिठो में त बादशाह भी कोन जे ला तैयार के वेठो मा अपील कया सयो में आसरो मौलविन में हुंदो मन वे आवाज उठान पर हिते भी आवाज उठान वाला कोन साईं वरियो में जज में होदिया अपील कबिया मन जज इंसाफ करे हिते जज भी डिठ में त कोहण जिला तैयार साईं बदर हुदान जेके रहमत वारा बदर हुदान जेके बाज वारा एक अबे जो दर हुंदो बे अम्मा जो दर हुंदो तने तमाज मां हे जुमलो चंदो अल्लाह चंद लफ्ज एड़ा रखाया थी नालो वठंदो विंदे चप चुमियो दींदा विंदा रब चंदो विंदे चप चुमियो दींदा विंदा मोहम्मद चंदो विंदे चप चुमियो दींदा विंदा अब्बो चंदो विंदे चप चुमियो दींदा विंदा अम्मा चंदो विंदे चप चुमियो दींदा विंदा जंहिंजे नाले वठण सां चप चुमियो ॾियनि उन्हनि जो मक़ाम ऐं हक़ त को हूंदो न अल्लाह अकबर जे तो मां जो न्यारो हितरे मुके सबई दर बंद नजर आया हिते जो मां निहारो मुके सबई दर बंद नजर आया हितों तो मुके उम्मीद पूरी थी वई जे तो नटे मते मासूम जे ज़बान ते नजर कर मासूम गुलाब जो गुल तो चवे उन टेम ते गुलाब जे गुल जे ज़बान ते लफ्ज केराया जे तो न टेम ते मुके ख्याल आयो ओ नंढड़ा हे दर बंद थी हो दर त खुलल हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु आलिमुल गैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अजीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाह अम्मा युशरिकून हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्ज़ि व हुवल अज़ीज़ुल हकीम मासूम तो चवे भाषा सलामत हे दर बंद हा न पर हुन यार जो दर बंद छो अञा दुनिया वारनि मूं कंहिंखे सॾु कजे मतां निंड पियो हुजे ला ताख़ुज़ुहु सिन्हा ला ताख़ुज़ुहु सिन्हा उनखे ऊंघ बि न ईंदी आहे मासूम तो चवे तॾहिं ख़्यालु आयो त अॼु त मां पंहिंजे रब खे आज़मायां ॾिसां त सही अॼु सॼी दुनिया कुहाइण जे लाइ तयारु आहे चए थो ॾिसां हे मथे या हो मथे हाँ अल्लाह अकबर मासूम तो चवे अज मुझे मथो इम्तिहान हो जे पो मां पंहिंजे ज़हन में या गाल विहारी अज त दुनिया जे आडो ज़ाहिर ते ये सॼी दुनिया मारण जे लाइ कढो ये सॼी दुनिया ख़त्म करण जे लाइ कढो जे तो मथे निहारे करे चयोमांस ओ करीम रब ओ ॾाढा रब अज दुनिया में मिसाल ज़ाहिर कर अज दुनिया
दुनिया वारन के ॾेखार जेके रब बचाईंदो तंहिंखे कोई को न मारे सघंदो आहे। जे तूं मथे निहारे करे चयोमांसि ओ यार अॼु दुनिया जा त दर बंदि थी पर मुंहिंजे लाइ तुंहिंजो दरवाज़ो त हाँ अल्लाह अकबर जंहिं टेम ते मासूम गुलाब जे गुल ये लफ़्ज़ चयो मथे जो दरवाज़ो त खुलियल उन टेम ते बादशाह सलामत कुर्सी तो लही करे मासूम के भाकुर थो पाए। हाँ अल्लाह अकबर छाते ॻाल्हि कई मां त रब सॾु कीअं क़बूल कंदो। बादशाह पंहिंजी कुर्सी छॾे करे हेठि लही करे गुलाब जे गुल के भाकुर पातो। गुलाब जे गुल के भाकुर पाए करे उन जे हथन के भी चुमियूं ॾिनई उन अखियुनि के भी चुमियूं ॾिनई जिन अखियुनि मां गोड़ा वया उन्हनि चप्पल के भी चुमियूं ॾिनई जिन चप्पल सां रब करीम के आवाल पोॾे उन पेशानीअ के भी चुमियूं ॾिनई। बादशाह रोई करे पैरनि ते हथ रखी करे चयोसि माफ़ कर मूंखे माफ़ कर मूंखे माफ़ कर। अल्लाह अकबर बादशाह समूरनि जे मथां नाराज़ हो ओ ज़ालिमो हेड़ो गुलाब जो गुल हेड़ो समंदार मुझे न बादशाही में तव्हां कीअं पा कोहरायो। बादशाह ऐलान तो करे मरण जे लाइ तयार आहियां पर गुलाब जो गुल न कोहराईंदुमि। जेतो मां मरण जे लाइ तयार आ पर हेड़ो 9-10 सालन जो गुलाब जो गुल हिन जा ख्याल त ॾिसो हिन जी सोच त ॾिसो हिन जो ज़हन त ॾिसो चवे थो मरण जे लाइ तयार आ पर हे गुलाब जो गुल कोहाइण जे लाइ तयार हो। ॿुधो हुन जो चयो आहे त इरहमू मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा। हो जो चवई थो त तूं मुंहिंजे मखलूक ते रहम कर त मां भी तो ते। हा